दौरान तरक्याती मनसूबन बाबत अहम सलाह मशवरा थींदा। हुन चयो त वज़ीर आज़म एमक्यूएम जे मर्कज़ बहादुराबाद वेंदो, जिते इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी जी कामयाबी ऐं वज़ीर आज़म बणाइण ते थोरा मञींदो। मरियम औरंगज़ेब चयो त सिंध में अवामी मसइलनि झल ऐं सियासी मामलनि बाबति ॻाल्हियूं थींदियूं। तव्हांखे अपडेट कयूं पिया। नओं चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म जी कराची आमद ते सिंध जो वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह काबीना समेत संदसि आजियां कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इतिहादी पार्टी जी क़यादत सां गॾु क़ाइदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरींदो। वज़ीर हाउस में वज़ीर आज़म जी सदारत हेठि अमन मान तरक्याती मनसूबनि बाबति इजलास जी सदारत बि कंदो। तव्हांखे आगाह कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं संदसि काबीना पारां इस्तक़बाल कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु एमक्यूएम अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अॻूणो वज़ीर आज़म शाहिद काका नबासी ऐं ॿिया अॻवान पिणु गॾु आहिनि। एहसन इक़बाल पिणु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु कराची दौरे ते पहुतल आहे। तव्हांखे आगाह कयूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। एयरपोर्ट ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ऐं काबीना जे सूबाई वज़ीरनि पारां पिणु संदसि आदर भाव कयो वियो आहे। नओं चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म जी कराची आमद ते सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह काबीना समेत संदसि आजियां कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इतिहादी पार्टी जी क़यादत सां गॾु क़ाइदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरींदो। वज़ीर अला हाउस में वज़ीर आज़म जी सदारत हेठि अमन मान तरक्याती मनसूबनि बाबति इजलास जी सदारत बि कंदो। नए चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म जी कराची आमद ते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह काबीना समेत आजियां कई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु अॻूणो वज़ीर आज़म शाहिद काका नबासी, एमक्यूएम अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं नून लीग अॻवान एहसन इक़बाल पिणु साण सां गॾु आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीरनि इम्तियाज़ शेख, सरदार शाह ऐं मुकेश कुमार चावला समेत ॿियनि सूबाई काबीना जे मेंबरनि अॻवाननि पारां वज़ीरनि पारां संदसि इस्तक़बाल कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म थियण खां पोइ सिंध जो पहिरियों दौरो करे रहियो आहे। सिंध जी राजधानी शहर कराची में पहिरें दौरे में संदसि इस्तक़बाल कयो वियो आहे। नओं चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म जी कराची आमद ते सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह काबीना समेत आजियां कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इतिहादी पार्टी जी क़यादत सां गॾु क़ाइदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी पिणु भरींदो। वज़ीर अला हाउस में वज़ीर आज़म जी सदारत हेठि अमन मान तरक्याती मनसूबनि बाबति इजलास जी सदारत बि कंदो। नओं चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म जी कराची आमद ते सिंध जो वज़ीर मुराद अली शाह काबीना समेत आजियां कई आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह काबीना सूबाई वज़ीरनि पारां वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो वियो आहे। सरदार शाह, इम्तियाज़ शेख ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि सूबाई वज़ीरनि पारां पिणु संदसि इस्तक़बाल कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु अॻूणो वज़ीर आज़म शाहिद काका नबासी ऐं एमक्यूएम अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी समेत एहसन इक़बाल पिणु साणसि गॾु आहिनि। नए वज़ीर आज़म थियण खां पोइ शहबाज शरीफ़ जो सिंध जो पहिरियों दौरो आहे, जिते सिंध जी राजधानी शहर कराची में शहबाज शरीफ़ पहिरें दौरे ते पहुतल आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां संदसि इस्तक़बाल कयो वियो आहे। सूबाई काबीना जा सूबाई वज़ीर पिणु साणसि गॾु आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सईद गनी, सरदार शाह, इम्तियाज़ शेख, मुकेश कुमार चावला समेत ॿिया सूबाई वज़ीर बि साणसि गॾु आहिनि। नओं चूंडियल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म जी कराची आमद ते सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह काबीना समेत आजियां कई आहे।